ब्यूरो चीफ दादू फिदा हुसैन पंवर की रिपोर्ट मुताबिक दादू में प्यारो स्टेशन के सहाफ़ी मुमताज़ अबड़ो मथा कूड़ा केस दाख़िल थियण ऐं रिश्वत न ॾियण ख़िलाफ़ दादू में सियासी समाजी शख्सियतुनि ऐं सहाफ़ियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं दौरान रुकण पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। मुज़ाहिरीन सहाफ़ी सरवर जलाल सोलंकी, सरदार चारण अली गुल चन्ना, फिदा हुसैन पंवर, कामरान कोराई, हुकदार बबर, गुलजार अबड़ो, असगर अबड़ो, जैन मलिक, अतीकुर रहमान समो, दिलबर अबड़ो, शीराज अबड़ो, फ़कीर मोहम्मद झिंझ ऐं शाहिद अबड़ो दायूं त SHO रुकण इम्तियाज़ शाह, वॾो मुंशी रज़ा मोहम्मद पंवर, ASI अकबर चांडियो, जमादार गुलाम मोहम्मद बिरावाणी, गोस पंवर ऐं ॿियनि प्यारो स्टेशन में कारोबारी माण्हुनि लाइ धरती तंग करे छॾी आहे। पुलिस आए रोज़ कूड़ियुनि कारवायुनि ऐं बिना जवाज़ गिरफ़्तारियूं करे माण्हुनि खां रिश्वत तलब करे रही आहे। रिश्वत न ॾियण ते बिना जवाज़ सहाफ़ी ऐं कारोबारी शख्सियत मुमताज़ अबड़ो जी गिरफ़्तारी करे मथस कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। मुज़ाहिरीन SSP दादू ऐं DIG हैदराबाद खां शिफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो ऐं इंसाफ़ जी अपील कई। दुकानदार पाए वापारी पाए होलसेल जो दुकान हुयुसि, असां हुते वेठा हुआसीं, असांजे अचण सां 4-5 ॼणा अची असांजी दुकान में भंजरा कयनि, असांजा रोकड़ पैसा खयनि, असांजे भाउ खे ज़ोरी वठी मोबाइल में वठी खणी विया ऐं मूंखे बि धिका सिका ॾी हुननि मोबाइल मां लाथो। जॾहिं असां वरी थाणे ते पहुतासीं, हुननि चयो तव्हांजो भाउ हिते कोन्हे को। वरी मां प्यारे थाणे ते पहुतो, प्यारे वारनि चयो हिते कोन्हे को। असां घणी ॻोल्हा कईसीं, असांजे भाउ खे जेको आहे हिननि किथे लिकाए छॾियो। पोइ तक़रीबन वरी शाम जो 5 बजे ख़बर पई त हिननि कूड़ी FIR करे सोपारी ते ॾेकीअ जी असांजे भाउ खे हिननि जेको आहे कूड़ी FIR कई आहे। असां आला अमलदारनि खे अपील था कयूं त असांजो इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असां सुबुह जो कोर्ट वेंदासीं, या असांखे SP इंसाफ़ करे या IG DIG सभु असां इंसाफ़ कनि। असांजे भाउ जे मथां कूड़ी FIR थी वई आहे, असांजो इंसाफ़ कयो वञे। भाउ असांजो भाउ साफ़ ई आहे ऐं हुते दुकानदार वापारी असांजी दुकानु आहे पंहिंजो किराने जो।